बरसात में जेका खजीअ जी इंडस्ट्रीअ खे तबाही आई आहे उन ते प्रोग्राम ठाहे रहिया आहियूं। हे साम्हूं ॾिसंदव त बकरियूं हिन में बीठियूं ही बाग आहिनि, हिन पासे बि बाग ॾिसंदव। हे घणे भाङे जेको डंग बीठल हुयो उहो डंग इन हवाले सां मतिलबु तबाह थी वियो त खजीअ ते ई बरसाति पवण जे करे डंग जो माना अहिड़ो खारक जो हिसो या ॾोके जो हिकिड़ो हिसो जेको ॻाढ़ो हूंदो आहे उन ते जॾहिं मींहुं पियो त उहो खट में तब्दील थी वियो। सो ही जेका आहे हितां जी इंडस्ट्रीअ जी तबाहीअ जी कहाणी आहे। हे तव्हां जॾहिं वेंदव रुगो पाणी पाणी माना हे तव्हां ॾिसो। हे हेॾे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वरी मुख़्तलिफ़ पिंडा वग़ैरह बि आहिनि जेके रखियल आहिनि। हे पर ॾिसंदव त बरसाति माना हा इहो हलो हे तव्हांखे ॾेखारियां। हे जेके हली रहिया आहिनि जेको आहे पंहिंजो छुहारा वग़ैरह पची रहिया आहिनि, पंहिंजो ही मज़ूर बीठा आहिनि। हेॾो हे तव्हां ॾिसंदव हेॾो त वरी पाणी पाणी आहे विच में बाग। हे पिंडा तव्हां ॾिसो, हे जेकॾहिं हिन तो सॼा खणी छॾियऊं छो त उहे ख़राबु थी विया। हेॾां तव्हांखे ॾिसंदव हेॾो बाग आहिनि, वरी हेॾो हे पियल आहिनि। हाणे इहे जो त मींहुं वसियो न सुकण लाइ रखियल आहे हेठि पट ते पियल। हे तव्हां ॾिसंदव हितां सॼा खणी छॾिया अथनि, हे ख़ाली करे छॾिया अथनि। हाणे इहे असुल में खट में तब्दील थिया या वरी जेके छुहारा हुया जेके घणे भाङे सुकी विया हुआ त उन्हनि जो थोरो घणो बचाव थी वियो। हर जेको बाग़ाई आहे उहो माना परेशान तव्हांखे ही पूरो इलाइक़ो जेको आहे न उहो बाग़नि ई बाग़नि ते मुश्तमिल आहे। वरी हेॾां ॾिसंदव त ही हिन इहो ज़ूम घटि कयां। हा हाणे हेॾां बि तव्हां ॾिसंदव त माना ही बाग़ आहिनि। ही तव्हां ॾिसो हे टोटल बाग़ आहिनि, हेॾा ही बाग़ आहिनि। हेॾो ही जेको आहे ॾिसो पाणी बरसाति जो बीठल आहे। हे साम्हूं जेको आहे ट्रैक्टर अची रहियो आहे जेको हिनखे वॾो कयूं। हिते हे ॾिसो हे ट्रैक्टर साइड वधी ऐं पंहिंजो हज़ारे माण्हू अहिड़ा आहिनि जेके कमाइण जे लाइ आयल आहिनि। वरी हेॾां बि तव्हां ॾिसंदव त वरी विच ते पाणी बीठो पोइ मथां हे जेके आहिनि झुगियूं जेके ग़रीब लाॾाऊ माना खाना बदोश जेके न पंहिंजो इन जे सहारे ज़िंदगी गुज़ारींदा पंहिंजो खजनि जे सहारे। सो ही वीचारा ई उदास सुबाणका हिननि जो ई तव्हां सामान ॾिसंदव हेठि पट ते पियो आहे। ही जेको इलाइक़ो आहे हे रस्ते खां थोरो असां बि अणॼाणूं त कहिड़ो आहे। बहरहाल ही वञी ऐं रोड ते निकिरंदो। ही करमाबाद जे भरिसां को रोड आहे जेको बेगमा जी वग़ैरह बि तव्हां ॾिसंदव। हे पूरे जो पूरो इलाइक़ो हे ॾिसो हे पाणी बीठल हे सॼी ॿिन्ही पासनि खां जेके आहिनि खजूं बीठल आहिनि ऐं हिकिड़ो मंज़रु ॾाढो तरावत ॾींदड़ मोहींदड़ ऐं सुहिणो लॻे थो। पर जेको खजनि खे हीअ जेका बरसाति थी रही आहे जेका अञा 4 ॾींहं थींदी त इहा सम्झो हिकिड़ो जोबन ते उरूज ते पहुतल फसल उहो ॾाढी उन में बाग़ाइनि में हिकिड़ी ॾाढी मायूसी आहे, दिलि शिकस्तगी आहे। अघ छुहारे जो रेट किरियल आहे। उन खां पोइ वरी ही जेको धक आहे शायदि ई पचाए सघनि। ऐं वॾी हिकिड़ी माना ईअं सम्झो त हिन खे बि जेको खजनि जो फसल आहे हिन खे बि हुकूमत खे खपे त आफ़त सटियल इलाइक़ो। हे ॾिसो हिकिड़ा कुता बीठा आहिनि जेके लाॾा ऊंजा आहिनि ऐं हेॾां हे रिढूं बाग़ में चरी रहियूं। हे तव्हां ॾिसंदव हे वीचारा बि ईअं ॾिसो जेके परदेसी आहिनि उहे जो मींहुं वसे
त उहे कहिड़ी ज़िंदगी गुज़ारनि था, इहो बंदा थो लॻायो।